ख़बर है नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया घोटकीअ मां। घोटकीअ में 5 डिसंबर सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां कलम धणियुनि जी मीटिंग जो इनेकाद कयो वियो आहे। अली वसीर जी रिपोर्ट मुताबिक़ घोटकीअ में 5 डिसंबर सिंधी सकाफ़ती दिहाड़े जी तैयारियुनि जे सिलसिले में शहरियनि तरफ़ां रशीद सिंधी ऐं कामरेड अकरम थईम जी मेज़बानी हेठि बेबाक जाखोड़ी कलम धणियुनि ऐं शहरियनि सां गॾिजण रखी वई, जंहिंमें घोटकीअ जे नाले वारे कलम धणियुनि अल्लाह वरायो बोज़दार, माजिद संगड़, आज़ाद महर, एहसान कलवड़, मुश्ताक शाही लगारी, यूनिस भुट्टो, जब्बार महर, सिकंदर ओगाही, इरफान सुमरो, जफ़र सिद्दीकी, ज़ुहैब शेख, शाहिद चन्ना ऐं ॿियनि सहाफ़ियुनि शिरकत कई। उन वक़्त ते जस्कम अॻवाणनि रशीद सिंधी, कामरेड अकरम थईम, वहाब सेतो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध हज़ारे सालनि खां तारीख़ी वजूद रखंदड़ ख़ितो आहे, जंहिंजो माज़ी निहायत शानदार रहियो आहे। सिंधी तहज़ीब दुनिया जी सभिनी तहज़ीबनि खां मुहज़िब ऐं क़दीम आहे। असांखे पंहिंजी सिंध ऐं सिंध जी सकाफ़त ते फ़ख़्र आहे। हर साल जीअं हिन भेरे बि सकाफ़ती ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हायो वेंदो। उन्हनि ऐलान कयो त 5 डिसंबर ते जस्कम जिसाफ़ घोटकीअ तरफ़ां हज़ारनि जी तादाद में प्रेस क्लब घोटकीअ खां पिपल चौक ताईं तारीख़ी रैली कढी वेंदी, जंहिंमें हज़ारे माण्हू शरीक हूंदा।